तव्हां आत्मकथा छो नथा लिखो? तव्हांजी एॾी डाइवर्सिफाइड, एॾा मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, तव्हां जहिड़नि माण्हुनि खे त आत्मकथा लिखणु घुरिजे। ऐं हिकिड़ी रोल मॉडल औरत, हिकिड़ी कॉम्पेयर, हिकिड़ी जेका दानिश्वर आहे, ऐं मुख़्तलिफ़ शोबा, तालीम हुजे, सियासत हुजे, अदब हुजे, मीडिया, समाज, ॼण त सॼी तारीख़ हिन में अची वेंदी। कहिड़ी नई ॻाल्हि थींदी? मुंहिंजो पाण ई सॼियूं ख़ामियूं ॿुधाईंदसि, मां ॿुधाईंदसि मां केॾी सुस्त आहियां, मां केॾी सुस्त आहियां। न मैडम, इहो ऐलान हिन प्रोग्राम में थियणु घुरिजे त तव्हां या असांजी ब्रेकिंग न्यूज़ थिए त तव्हां आत्मकथा लिखंदो। अलाए अबा, आत्मकथा अलाए एतिरी ज़िंदगी हूंदी बि या न हूंदी। चवंदी आहियां हा ठीकु आहे। अच्छा, मुंहिंजी आदत रही आहे, या ज़रार खे ख़बर हूंदी, उन मूंखां 5 साल कॉलम्स लिखाया आहिनि। मां दुनिया जे कंहिं कुंड में हूंदी हुयसि, मां उतां कॉलम लिखी मोकिलींदी हुयसि। उहा उनखे ख़बर आहे। पोइ माण्हू के डुक हिन खे फैक्स कर त हिन खे छा कर, पर मां चाहे अमेरिका में हुजां, लंडन में हुजां, माना किथे जापान में हुजां, किथे बि हुजां, उतां मां कॉलम्स लिखी मोकिलियां। ऐं उन में इहो फ़र्क़ु हूंदो त उते जे मुतालिक़ मां लिखंदी हुयसि, त हिकिड़ी नई शइ अची वेंदी। आत्मकथा ख़बर न आहे, मां पाण खे एतिरो इम्पॉर्टेंट कोन थी सम्झां, पर उन जे लाइ तमामु हिकिड़ी सोच सां, दिलि जमई सां लिखण जी ज़रूरत थी थिए। तव्हां लिखणु शुरू कंदव न? शुरू कंदी आहियां तव्हांखे उहा छॾींदी न। पोइ मुंहिंजी आदत आहे, पहिरीं त दिमाग़ में चक्कर ईंदा आहिनि, शुरू कीअं कयां। पोइ जॾहिं शुरूअ जो हिकिड़ी लाइन लिखी वेंदी आहियां त पोइ ख़बर पवंदी आहे त हा भई इनखे वन गो आई फिनिश इट। न मैडम, इहो असांजी हुजत बि आहे ऐं हिकिड़ी तारीख़ी ज़रूरत बि आहे, त हिनखे तव्हां ज़रूरु कलमबंद कयो। ऐं तव्हां कंहिं बि चैप्टर खां शुरू कयो, तव्हां उन चैप्टर ते लिखणु शुरू कंदो, वरी ॿिए चैप्टर ते, वरी 3 ते, इंशाअल्लाह इहो ॾिसिजे। अच्छा, तव्हांजो जीअं तव्हांजो ॻाल्हाइणु ख़ूबसूरत आहे, जीअं तव्हांजी सूरत ख़ूबसूरत आहे, ईअं वरी तव्हांजो लिखणियूं बि ख़ूबसूरत आहिनि। असां चाहियूं था कि नमूने तौर ते को हिकु अधु पैराग्राफ पंहिंजे हिननि किताबनि मां असांजे नाज़रीन खे पढ़ी ॿुधायो। अच्छा, नाज़रीन किताब पढ़ाई न हूंदा बाय द वे, इन लाइ त चऊं था वरी तव्हांजे आवाज़ में तव्हांजो नसर ॿुधिजे। इन में जेके आहिनि न सॼण साञा वंद, उन में मां उन्हनि शख़्सियतुनि जे मुतालिक़ लिखियो जिन खे मां ज़ाती तरह सां ॾिठो ऐं परखियो। मतिलबु मां नाला थी ॿुधायां त उन में पीर सामुद्दीन राशिदी, नबी बख्श बलोच, मोहम्मद इब्राहिम जोयो, इन नमूने सां साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, दबंग क़िस्म जो वाइस चांसलर, काज़ी फैज़ मोहम्मद, उन्हनि जा मां उनवान बि मज़ेदार ॾिना आहिनि। सो ख़ैर उहे ॾिसण जहिड़ा आहिनि, पर मां तव्हांखे नमो तव्हांजा मां कुझु पढ़िया, हुन में ख़ाका नवीसी मूंखे तव्हांजी ख़ूबी नज़र आई। अस्मा जहांगीर ते तव्हां जीअं लिखियो आहे, तव्हां फ़हमीदा रियाज़ ते जीअं लिखियो, अमर जलील जे गोल्डन जुबलीअ ते, शमशेर ते, अनवर पीरज़ादे ते, आगा सलीम, इमदाद हुसैनीअ ते तव्हां लिखियो आहे, ॾाढा ख़ूबसूरत। तव्हां इहे ॾिसो त इहे सभु माण्हू केतिरा पाण ख़ूबसूरत माण्हू हुया, हुननि जूं शख़्सियतूं, हुननि जूं तहरीरूं। ऐं मां त हुननि खे एॾो वेझो, हाणे इमदाद हुसैनी स्क्रिप्ट लिखे मां पढ़ां, कॾहिं ईअं बि हूंदो हो देरि सां आयो, देरि सां लिखे, लाइव प्रोग्राम थो वञे, हिकिड़ो सुफ़ो मूंखे पास ऑन थींदो, मां पढ़ंदी वेंदी हुअसि, डपु लॻंदो किथे ग़लति न पढ़ां। तमामु ज़िंदगीअ जा एॾा ख़ूबसूरत उहे ॾींहं आहिनि। मां पढ़ां थी 2-3। हीअ आहे शमशेरुल हैदरीअ ते, ऐं उनजो उनवान आहे त बसि इंटरव्यू न कयमि त शमशेर। वाह वाह, केॾो सुठो उनवान आहे। चांहि में खीर केतिरो पीअंदव? मूं सुवाल कयो। जवाबु आयो, बक़दरे अश्के चश्मे बुलबुल। वाह। हिकु लम्हे लाइ मां सोच में पइजी वियसि ऐं खिली सोचियमि, भला इन तकल्लुफ़ जी बि कहिड़ी ज़रूरत आहे। बुलबुल जे अख में मौजूदु लुड़क जेतिरो खीर चांहि में न बि विझिजे त न चांहि ऐं न वरी पीअण वारे जी सिहत ते को ख़ासि फ़र्क़ु पवणो कोन हूंदो। पर मुंहिंजे लाइ मसइलो इहो हो त आख़िर एतिरे थोरे खीर जो अंदाज़ो कीअं लॻायां। इहो हो अंदाज़ उन मिठे माण्हूअ जो जेको एतिरी कड़ी चांहि पीअण खां पोइ बि अलाए कीअं एॾो शीरीं गुफ़्तार हो। ऐं उन सुठे ऐं मिठे माण्हूअ जो नालो आहे शमशेरुल हैदरी। तमामु ख़ूबसूरत मंज़र निगारी, खाको ऐं उनजी शख़्सियत जो इज़हार।
ॿियो मां पढ़ां थी अनवर पीरज़ादे ते। सोचां पई त अॼु अनवर पीरज़ादो जीअरो हुजे हा त कमंद जे आबादगारनि खे लठियूं खाईंदो ॾिसी ऐं पाणीअ जे तोबुनि सां बदन फटराइण ऐं उन्हनि जे इज़त नफ़्स जी पायमालीअ ते बि भिट धड़ीअ खे दांह ॾे हा या न। उस्ताद बणिजण जे ख़्वाहिशमंदनि जिन हुकूमतुनि तरफ़ां घुर्बल इम्तिहान पास बि कयो पर खेनि नौकरियूं नथियूं मिलनि, जे नौकरियूं मिलियूं त पघारुनि खां जवाबु अथनि ऐं जे नौकरी ऐं पघार ॿई मिलियूं त वक़्तु सिर प्रोमोशन खां ठिप जवाबु ऐं उहे जॾहिं एहतिजाज लाइ रस्तनि ते था अचनि त औरतूं ॻोढ़नि आणण वारे गैस जे शेल हलाइण जे नतीजे में अधु मुयूं थी थियूं वञनि त मर्द उस्ताद टंगो टाली करे रस्तनि ते घिलजनि था। अनवर खे इन्हनि वाक़िअनि जी FIR दाख़िल कराइण लाइ विथी कान मिली आहे। सूफ़ियुनि जे लाइ मौत भली त मुलाक़ात हुजे, विसाल हुजे, पर असांजो छा थींदो? अदालत सॻोरी इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते इंसाफ़ करे पंहिंजो फ़ैसिलो ॾिए त असां कहिड़ो गुनाह कयो जो असांखे अहिड़ी सज़ा ॾिनी वई? मैडम हाणे तव्हांजो कुझु ॻाल्हियूं ॿियूं जे कयूं त ज़िंदगीअ में तव्हां तमामु घणियूं हासिलातूं मिलियूं, कामरानियूं मिलियूं, तमामु घणा तव्हां एक्सपीरियंसिस कया। का अहिड़ी ख़्वाहिश जेका अञा अधूरी रहियल हुजे, चाहियो था त हे कमु मां करे वञा? मां करे वञा? हा। सच पुछो त न। सभु कुझु मिली वियो। शुक्र अलाह जो आहे, सभु कुझु मिली वियो। अञा छा अलाह साईं सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा आहे त अलाह साईं इज़त ॾिनी आहे। सही। ऐं हिकिड़ी ॻाल्हि बि चवंदी वञा त इहो सभु कुझु जेको थिए थो बग़ैर महिनत जो कोन थो थिए। सही। इहो सोचणु त हर का शइ तव्हांखे हीअं मिली थी वञे पई आराम सां, बिल्कुलु नथी थिए। उनजे लाइ तव्हांखे वॾी महिनत करणी थी पए। मां इहो ॾिठो आहे त जनरेशन टू जनरेशन हिकिड़ी जनरेशन हूंदी आहे जेका वॾी महिनत करे पंहिंजो हिकिड़ो नाव ठाहींदी आहे, ॿी जनरेशन उनखे थोरो अॻिते वधाईंदी आहे। मां पंहिंजे बाबा खे ॾिठो, उन असांखे छा कयो, असांखे एॾी वॾी दौलत ॾेई वियो जेका इल्म जी दौलत हुई। हिकिड़ो प्राइमरी टीचर हुयो, हुनजो ज़हन ऐं विज़न केतिरो परे हो, हुन सभिनी नियाणियुनि खे पंहिंजी तालीम ॾियारी। असां उनजो फ़ाइदो वरितोसीं ऐं असां सुरख़ुरू कयो पंहिंजे माउ पीउ खे। मुंहिंजा ॿार थोरा रिलैक्स थियनि, हू इन्हनि तकलीफ़ुनि मां कोन गुज़रिया। तव्हां सेल्फ मेड रहियो। असां सेल्फ मेड आहियूं। मां हुजां, अकबर हुजे, हुन बि ज़िंदगीअ में वॾी महिनत ऐं जिदोजहद कई आहे, मां बि ज़िंदगीअ में जिदोजहद कई आहे। ॿी ॻाल्हि हमेशह यादि रखिजो त जेकॾहिं औरत ऐं मर्द जो साथ आहे न, उन घर में वॾो सुकून आहे। जेकॾहिं औरत ऐं मर्द ई हिक ॿिए खे नथा सहनि ऐं मर्द रुॻो वेठो ॾिसंदो कंहिंसां ॻाल्हाए फ़ोन ते, मुंहिंजे मुड़ुस त मूंखे ज़िंदगीअ में न पुछो त कंहिंजो फ़ोन आयो, तो देरि छो कई ऑफिस मां छो आई। ही न्यू दिस वॉज माई ड्यूटी ऐं हिन जी तक़ाज़ा आहे। सॼी दुनिया मां फ्री आहियां, अकेली मिनथूं कंदी आहियां मूंसां गॾु हल हल, उहो पंहिंजे लेखे बसि बिज़ी आहे। हिकिड़ो हेॾो हसीन माण्हू, उनखे मां चवां त अलाए छोकिरियूं त कॾहिं कोन, मां त कॾहिं न सोचियो। ऐं जेकॾहिं आहिनि त भली, छो त आहे अहिड़ो सुहिणो। मां त शादियुनि में वञा न त उनखे ॾेखारींदी आहियां, त ॾिस माई केॾी सुहिणी आहे। त मुंहिंजो दोस्त मूंखे चवंदियूं चरी आहे छा, हथु वठी थी मुड़ुस खे ॾेखार। मूं चयो उहो ई ॾिसंदो न।